सदाम साहब, अवां इन सिलसिले में छा चवंदा त सिंध हुकूमत जेका पार्लियामानी कमेटी जोड़ी आहे इन जूनियर साइंस टीचर्स ऐं अर्ली चाइल्ड टीचर्स खे नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो आहे। बाक़ी अवां जे मसइले ते चवनि था त 5 अगस्त ते अवां जो फ़ैसिलो थींदो। छा कमेटी जो फ़ैसिलो अवां खे क़बूल हूंदो? जी मैडम, ॾिसो हीअ जेका स्पेशल कमेटी जुड़ी हुई इहा स्पेशली असां 40+ PhD DST वेटिंग लाइ जुड़ी हुई। असांजो हीअ जेको एतिजाज जदोजहद हुई 386 ॾींहं खां जारी आहे सॼी सिंध पाकिस्तान में। दुनिया लेवल ते असांजो रिकॉर्ड आहे। असांजो कराची में बि हिते प्रेस क्लब क़ाइमु हुई। मां जेको आहे लाड़काणे सां बिलोंग कयां थो, उते बि असां कंहिं पयूं हुईसीं ऐं उते एतिजाज कयूं पिया। सॼी सिंध में कंहिं बि नोटिस न वरितो हुयो। उते मोहतरम जमील अहमद सूरो साहिबु आहे, बिलावल साहिबु जो पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं MPA बि, उहे असांजे कैम्प ते आया, उन्हनि नोटिस वरितो, ॻाल्हियूं थियूं। ऐं जमील साहिबु जेको आहे सिंध असेंबली में उते आवाज़ु उथारियो असांजो, ऐं स्पेशल कमेटी जुड़ी स्पेशली असां लाइ। पोइ उन्हनि छा थियो त असांजे मसइले खे हल करण लाइ कुझु टाइम पीरियड 2-3 महीना मतिलबु उहो ॾिनो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त जेका 10 तारीख़ फ़ैसिलो हुयो, उहो स्पेशल कमेटी में जेका एजेंडा शामिल ई न हुई, साइंस टीचर ऐं ECT, उन्हनि खे नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो वियो। ऐं जेका स्पेशली असां लाइ ठही हुई, असांखे जेको आहे सो जवाबु ॾिनो वियो त हिकिड़ो कोर्ट जो जवाबु ॾियण आहे, जेका हिकिड़ी मतिलबु मां त ईअं ई खणी चवंदुमि त हिकिड़ो कूड़ उन्हनि हयो, छो जो उन्हनि मां मौजूदु बि हुयुमि सिंध असेंबली में। ऐं जेको चेयरमैन आहे साईं अवेश शाह साहिबु, उन्हनि असां सां वाइदो कयो हो। सखर में हुन सां मुलाक़ात थी हुई त तव्हां जॾहिं रमज़ान ईद गुज़रंदी, असां जेको आहे सिंध लेवल ते जेके बि तव्हां दोस्त लीड कयो था, बल्कि ज़िले तालुके लेवल ते ॿ उम्मीदवार असां उन्हनि खे घुराईंदुमि मां, ऐं उन्हनि सां टेबल टॉक कंदुमि, तव्हांजो मौक़ुफ़ ॿुधंदुसि ऐं पोइ फ़ैसिलो जारी कंदासीं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त जमहूरी हुकूमत में बि हिननि जेको आहे बादशाह ॾेखारी आहे। मूंखे हीअ लफ़्ज़ चवणा था पवनि छो जो असां मज़लूम आहियूं। हिननि असां टेबल टॉक बि न कयो, मौक़ुफ़ बि न वरितो, ऐं कुझु ॾींहंनि खां असांखे ख़दशा हुया। उहो असां हिते कराची प्रेस क्लब ते असां पंहिंजो डेरो जमायोसीं, मुख़्तलिफ़ शहरनि खां दोस्त ते आयासीं ऐं मुलाक़ात जी कोशिशि कईसीं, पर कोई बि MPA में मिलण लाइ तयारु न हुयो। ऐं उहे ख़दशा असांजा बिल्कुलु दुरुस्त साबित थिया। सिंध असेंबली जॾहिं मां 10 जुलाई जेको आहे जुमे वारे ॾींहं ते मौजूदु हुयुसि, उते बि 3 कलाक मां हिन जेका स्पेशल कमेटी ज़ूम ते बीठो हुयुसि, न पिया निकिरनि। ऐं जॾहिं निकिता, साईं सरदार शाह निकितो, तालीम जो वज़ीर, साईं जमील अहमद सूमरो साहिबु निकितो, साईं अवेश शाह साहिबु निकितो। मां उन्हनि खे चयो त हीउ फ़ैसिलो जेको आहे हे त अॻे खां वधीक ज़ुल्म कयो वियो आहे। अॻ में बि तव्हां असां 40+ वेटिंग उम्मीदवार आहियूं। अॻ में तव्हां 32-33 मार्कुनि ते जेको आहे भर्ती कया हुया, हज़ारनि जी तइदाद में उस्ताद। ऐं हींअर बि जेको आहे तव्हां वरी पंहिंजा नवाज़ी कई आहे, ग़लति पॉलिसियूं, ग़लति फ़ैसिला कया आहिनि। मूं उन्हनि खे मुंहं ते ई चयो, उन्हनि को बि जवाबु ॾिनो, चई ईअं न आहे, तव्हांजो ॾिसंदासीं। ऐं ॾिसंदासीं करे माना 5 अगस्त जो लॉलीपॉप ॾेई आहे। 40+ हिकिड़ी कैटेगरी आहे, पॉलिसी जुड़ियल वेटिंग लिस्ट। 40+ खां वेंदे 60 ताईं, जीअं बा ख़मीस तव्हांखे ॿुधायो त जेको असां वेटिंग में आहियूं 60 मार्क्स ताईं, उहो असां वेटिंग में। लाड़काणे में बि तक़रीबन असां जूं JST जूं नियाणियूं आहिनि जेके असां प्रोटेस्ट में ईंदियूं, उन्हनि जूं 51 मार्कूं, कंहिंजूं 50 मार्कूं। ऐं बिलावल जो तक आहे, ऐं सरदार शाह जो जेको हुनजो वज़ीर रखियल आहे, उते 32-33 मार्कुनि ते भर्ती कया विया आहिनि। CM जेको आहे साईं मुराद अली शाह साहिबु, उते बि 32-33 मार्कुनि ते भर्ती कया विया आहिनि। उतां जा SNE प्रपोज़ल जेके हुया, सीटूं मंज़ूरु थींदियूं, जेका हर साल थींदी आहे बजट, हिन 3-4 सालनि जे दौरान उन्हनि जे मनपसंदि इलाइक़नि में SNE सीटूं मंज़ूरु थींदियूं रहियूं। पर लाड़काणो ऐं सिंध जी सभु ज़िला जेके बि आहिनि, उहे नज़रअंदाज़ कया विया उतां जे माण्हुनि खे। हिननि ॿिन्ही या 3 शाह लाइ मां चवंदुसि, मां वरी बि उन्हनि खे माफ़ी थो कयां अगरि उन्हनि खे दिलि आज़ारी थिए मुंहिंजे लफ़्ज़नि में सख़्तु। असां बीमार 386 ॾींहंनि खां असां तकलीफ़ूं ॾिठियूं, असांजूं गिरफ़्तारियूं थियूं, असां ते तशदुद थियो। लाड़काणे में, कराची में मुंहिंजी बि गिरफ़्तारी थी हुई कराची में, ऐं लाड़काणे में गिरफ़्तारी थी, तशदुद थियो, पुलिस जो टार्चर असां बर्दाश्त कयासीं, बीमार हुयासीं। असांजूं नियाणियूं बि गिरफ़्तार थियूं। इहा वॾी हिकिड़ी माना मेल जेके कैंडिडेट्स पुलिस जेके एहलकार हुया, मेल कैंडिडेट्स, उहे असांजी फीमेल्स खे गिरफ़्तार था कनि। हीअ मतिलबु असांखे समाज सम्झ में नथो अचे। असां तालीम बि हासिलु कयूं ऐं जेको आहे पंहिंजा हक़ वठण लाइ पुरमन जदोजहद कयूं, त उन्हनि ते ईअं जेको आहे ज़ुल्म कयो वञे, हिकु हक़ु न ॾियनि ऐं ॿियो वरी ज़ुल्म अञा वधीक कनि। हे जेके हाणे इहो 10 जुलाई वारो फ़ैसिलो आहे, इहो असांखे हिन जे करे मंज़ूर बि न आहे। इहो असां हिनखे रिजेक्ट था कयूं। असां प्रेस मीडिया जे ज़रिए कुझु ॾींहं पहिरियां ई इहा शइ क्लियर कट चई चुका हुआसीं त असांजे हक़ में अगरि फ़ैसिलो न आयो त कंहिं बि सूरत में असां इहो क़बूल न कंदासीं। पर हिननि जेके असांखे ख़दशा हुया, उन्हनि खां वधीक ज़ुल्म जो हिकिड़ो मतिलबु ऐलान कयो। ॾिसो, साइंस टीचर जेका पॉलिसी आहे, उन में 1100 सीटूं हिकिड़ी क्लियर हुनजी ॻाल्हि पंहिंजे बक़ौल। हिन वक़्तु बि एजुकेशन डिपार्टमेंट चए थो त 1100 जूं सीटूं आहिनि साइंस टीचर जूं। पर भर्ती जो जेको ऐलान कयो अथनि, तव्हां मीडिया रिपोर्ट भले तव्हां वठिजो, तव्हांजो सिंध वाइस चैनल, उन में हिननि ऐलान कयो असां 8,500 भर्ती कंदासीं।
ऐं असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो बहाना कंदा रहिया साईं सरदार शाह त तव्हां लाइ सीटूं मौजूदु न आहिनि, तव्हां लाइ बजट कान्हे का, तव्हां जेको आहे CSS में हेतिरा जेको आहे पास थींदा आहिनि ऐं मिलंदो थोड़नि खे आहे, नौकिरी ॿिया रहिजी वेंदा आहिनि। मतिलबु मुख़्तलिफ़ कॾहिं चवंदो हुयो शोला खपायो, कॾहिं चवंदो अचो त मां तव्हांखे प्राइवेट स्कूलनि में विहारे करे तव्हांखे उते माना चवां त पढ़ायो प्राइवेट स्कूलनि में। ईअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साईं जेको आहे अदीब शाइर असांखे बि वणंदो हुयो। जॾहिं असांजी टेस्ट 2021 में न ॾिनी सही टेस्ट त साईं खे असां वॾा तक़रीबन रोल मॉडल हूंदो हुयो। हा वणंदो हुयो। साईं अदीब आहे, दानिश्वर आहे, शाइरी कंदो आहे असेंबलियुनि में, असां चवंदा वॾो हीरो आहे साईं। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए, बसि अफ़सोस सां त साईं हिकिड़ी मतिलबु ग़लति पॉलिसियूं जोड़े करे सिंध जी तालीम तबाह करे छॾी। पंहिंजनि इलाइक़नि में 32-33 मार्कुनि ते नौकिरी ॾिए थो, उते उन्हनि जे लाइ रोज़गार न आहे। लाड़काणो ज़िलो शहीदनि जो शहर आहे, इनकलाबी शहर आहे। बिल्कुलु हिते शहीद थिया आहिनि, सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जा माण्हू लाड़काणे में शहीद न थिया आहिनि, बल्कि मुख़्तलिफ़ जमायतुनि जा शऊर आहे। उते 52 मार्कुनि ते वेटिंग में आहिनि ऐं पंहिंजे इलाइक़नि में 32-33 ते पंहिंजा नवाज़ी। पोइ इन जे करे बसि असां जेको आहे पोइ बि अलाह में उम्मीद रखी आहे, असांजो हक़ आहे, असांखे ॿियो को रस्तो बि न आहे, असांखे को हुनुर बि न आहे, न को असांखे पैसा जो असां DO डायरेक्टर एजुकेशन डिपार्टमेंट खे पैसा ॾेई करे नौकरियूं वठूं।